शरण ले राम की भाई, शरण ले राम की भाई। वही भवसागर तारेगा, वही भव सिंधु तारेगा। सर्व सुख राम की शरणी, राम तुमको उधारेगा। सर्व सुख राम की शरणी, राम तुमको उधारेगा। शरण ले राम की भाई, शरण ले राम की भाई। जो तुम और की आशा करो मन, राम भरवासा करो मन, राम भरवासा हरे राम। जो तुम और की आशा करो मन, राम भरवासा करो मन, राम भरवासा हरे राम। शरण पालक बेरद उसका, वही दुख दर्द टारेगा। शरण पालक बिरद उसका, वही दुख दर्द टारेगा। तजे जो ईश आधारा, भरोसा लेत संसारा, भरोसा लेत संसारा हरे राम। तजे जो ईश आधारा, भरोसा लेत संसारा, भरोसा लेत संसारा हरे राम। यहाँ उहाँ दुखी होकर, योनि 84 धारेगा। दुखी होकर योनि 84 धारेगा। हरि की शरण जो पढ़ते, रक्षा तिनकी, हरि करते रक्षा तिनकी, हरि करते हरि राम। हरि की शरण जो पढ़ते, रक्षा तिनकी, हरि करते रक्षा तिनकी, हरि करते हरे राम। कहे सो तेरा भी जन्म फेरा निवारेगा। कहते सो तेरा भी जन्म फेरा निवारेगा। शरण ले राम की भाई, शरण ले राम की भाई। वही भव सिंधु तारेगा।
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत मंडल गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। अॼु हिकु अहिड़ो ॾींहुं आहे जो अॼोके ॾींहं ते कोई नओं कमु थियो सॼी दुनिया जी कल्याण जे वास्ते भगवान श्री कृष्ण अर्जुन खे गीता ॿुधाई। भगवान अर्जुन खे घणेई ॻाल्हियूं चयूं पर हिकिड़ी ॻाल्हि चई तोखे संसार मां पार थियो आहे थियणो अथई त तूं मुंहिंजी शरण में हलियो अची। जे न तूं मुंहिंजी शरण में ईंदे त आउं तोखे अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच। तूं कंहिं ॻाल्हि जी चिंता न कर पर भाई मुंहिंजी शरण वठी त कीअं वठि अकेलो न सभु गॾिजो। मय्येव मन आधत्स्व तोखे मन हुजे न उनखे बि गॾु वठी अचु मूं में पाण लीन थी वेंदो। मयि बुद्धिम निवेशय बुद्धीअ खे बि मुंहिंजे अंदरि लॻाए छॾ पोइ अहिड़ीअ तरह जेकर कंदे त तूं मूंखे ई प्राप्त थींदे। पोइ तुंहिंजो जनम मरण जो चकर जेको आहे न इहो ख़तमु थी वेंदो ऐं मूंखां सवाइ वरी ॿिए कंहिंजे उबतो फेरो घेरो न ॾिजां त साईं आऊं त तव्हांजी शरण में आहियां तव्हांखे यादि कंदो अलाए कंहिंखे ॿियो केरु यादि करे न कूड़ बूड़ न ॻाल्हाइजांइ। अनन्य भाव सां मुंहिंजी शरण में अच। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते जेके अनन्य भाव सां उन भॻवान जो भॼन करनि था मूंखे ई ध्यानु कनि था मुंहिंजो नाम जपनि था तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आऊं वरी मुंहिंजे भगतनि खे हड़ई कुझु ॾेई छॾींदो आहियां। छा न हुजे छा हुजे इन सां मुंहिंजो मतिलबु न आहे। कुझु खपेसि त ॾींदोमांसि जेकी चवंदो सो ॾींदुमि उबतो सुबतो बि न ॾींदुमि घटि वधि बि न ॾींदुमि फेर घेर बि न कंदुमि। चई ईअं चओ था पर भॻवानु ईअं जेकी घुरसो ॾींदो नारद खे त न ॾिनई। चई नारद खे ॾिनई या न ॾिनई नारद जी भावना कहिड़ी हुई। नारद खे भॻवान मन में काई इच्छा न हुअसि हुनखे पंहिंजे नारद जो अहंकार कढणो। नारद जे मन में अभिमान थियो इन लाइ भॻवान माया खे प्रेरणा कई। नारद घुरे ऐं न मिले ईअं त भॻवानु कंदो ई न। तव्हांजो पुटु काई शइ घुरे तव्हां न ॾियो ईअं थिए पर जेको भई तव्हां पंहिंजे पुट जे लाइ 5 शयूं खणी अचो भई हिन मां कहिड़ी खपई पोइ हुन मां कहिड़ी ॾींदा जे हू पहिरीं पसंदि त करे न भाई हिकु जॻह ते बीहे त सही न। जेसिताईं माण्हू पंहिंजी ॻाल्हि ते पको न आहे भॻवान खां केरु घुरे भई मूंखे हीअं खपे भले छा बि घुरे छा बि घुरे। रावण ऐं राम जी ॻाल्हि खणंदा आहिनि प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। रावण चए आहे भॻवान खे त भाई तूं भाई लंका जो इहे घेरो छॾे हली वञ सभु कुझु छॾे हली वञ कोई ज़रूरत कान्हे मूंखां खिटके कान्हे जी। भॻवानु हली बि वञी हा ऐं भॻवानु चईंसि तोखे जेकी खपई मां ॾींदुमि मूंखे कोई एतिराज़ु न आहे छाकाणि त रावण कोई ॿियो सम्झे भॻवानु त न। भगवान जी शरण में अचे केर छा बि घुरे जो मांगे ठाकुर अपने ते जेकी घुरे उहो ई भॻवान सोई देवे। ऐं वरी नानक दास मुख ते जो बोले जेकी वात सां चए ईअं न चई मन सां की जेकी वात सां चए हीअं थिए इहा ऐं उहा हिते बि ऐं हुते बि सच थींदो। इनखे रोके न सघे भॻवान जी शरण भॻवान जो त मां तुंहिंजे सभिनी पापनि खे पाण ई पूॼंदुसि। तो पाप कया आहिनि पर पापनि जो हिसाब मां भरींदुमि न। तव्हांजो छोकिरो कर्ज़ खणी अचे किथां बि किथे कर्ज़ में माना तकलीफ़ में अची वञे पोइ तव्हां कर्ज़ भरे ॾींदा कीअं भाउ भरे ॾिए न ॾिए ॿियो केरु भरे न ॾिए पीउ ॾींदुसि या खुटणु ॾींदुसि ईअं पुछांव थो।
तो भगवान तव्हांजे पापनि सां पाण ई मथो खपाईंदो। अहम त्वा सर्व पापेभ्यो, मां हाणे ये पापनि खे पाण ई पढ़ियो ऐं चए थो ख़ाली मुंहिंजी शरण में आयो न। अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग। अनन्य भाग माना अनन्य भाव सां। केर जब खणी दुराचारी हुजे, खणी पापी हुजे, केतिरो बि पापी हुजे, अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग। ऐं सलोक गीता जो पढ़ंदुमि, अहिड़ो पढ़ंदो आहियां जो तव्हांखे सिंधीअ वांगुरु लॻे, आहे संस्कृत में। अर्थ पंहिंजो मिलाईंदुमि न, अर्थ गीता तव्हां वटि पई आहे, तव्हां पाण पढ़ी सघो था। अहिड़ी ॻाल्हि न आहे त भई उहो गीता जो लिखियलु अर्थ भई मां पंहिंजो कंदो हुजां, न, अर्थ भई तव्हां कयो, हिकु हिकु अखर जी माना लिखंदा वञो ऐं अर्थ कंदा वञो। फेर घेर करण जी काई ज़रूरत कान्हे। भॻवानु जेकी चए थो पख पथर ई लीक आहे। अपि चेत जेकर हुजे सो दुराचारो, दुराचारी हुजे ऐं भजते माम, मुंहिंजो भजन करे अनन्य भाग, अनन्य भाव सां, माना ख़ाली भॻवान खे ॾिसे, ॿिए पासे नज़र न करे छा। पोइ साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो ई सह, उनखे ओॾी महिल जो ओॾी महिल धर्मात्मा चवंदा। क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांतिम न निगच्छति। क्षिप्रम माना जल्दी, भवती माना थींदो आहे धर्मात्मा, हिकु मिंट जे अंदरि उहो धर्मात्मा थी वेंदो आहे। शाश्वत शांतिम न गच्छति ऐं निगच्छति माना उनखे वेझो अची गहराई सां हली वेंदो। गहरे में गहरी, सुठे में शाश्वत माना परम शांति, महाशांति, परम शांति उनखे प्राप्त थी वेंदी। कौन्तेय प्रतिजानी न में भक्त प्रणश्यति। इहा कौन्तेय ऐं कुंतिया पुटु अर्जुन तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई थो। कुंतिया पुटु मुंहिंजी बुआ जो पुटु ई, ऐं उन बुआ जी ॻाल्हि करे चई करे ॿुधाए थो। ईअं बि कोन थो चवां तोखे, ख़ाली ईअं कोन सुञाणा, तूं मुंहिंजी बुआ जो पुटु ई। उन बुआ हेॾी मुंहिंजी प्रेम वारी आहे, उनखे यादि करे उनजो कसम खणी ईअं चवां थो त मुंहिंजे भगत जो कॾहिं नास न थींदो आहे। थोरी केरु भक्ति करे पोइ उनजो तिर बि अजायो न वेंदो। हिन में कोई विनाश जो भाव आहे ई कान्हे, घटि वधि थींदो ई न। जेकी उन कयो आहे उन खां उन खां वधंदो, उहो 10 थींदो, 1000 गुणो थींदो, 1,00,000 गुणो थींदो, 100 गुणो थींदो, जेतिरा चओ ओतिरा गुणा थी वेंदो हली। पर मुंहिंजो भजन करे सही, अनन्य भाव सां करे, खाईंदे पीअंदे हलंदे चलंदे, पश्यन श्रवणन स्पर्शन जिघ्रन, खाईंदे अश्नन स्वपन श्वसन, साह खणे त हिकु हिकु स्वाह साह सां बि मुंहिंजो मिड़ई नाम जपे। ऐं पोइ ॾिस उनखे कहिड़ो आनंद थो थी वञे। चई साईं पोइ कोई पापी हुजे, चई पापीअ सां मुंहिंजो वास्तो न आहे, नाम जपण वारे सां वास्तो आहे। पापी बि हुजे पोइ छा थी पियो, हड़ई पापी हुजे, केतिरो पापी हुजे, मुंहिंजे नाम जपींदो पाप पाण ई लही वेंदसि। पापी बि पुण्यात्मा थी वेंदो हली। उनखे कोई पाप रहंदो कोन, ऐं उनखे सभिनी ॻाल्हि खां इन करे साईं जन बि लिखनि था, उन परमात्मा जी शरण वठो न भाई। जेको शरण भॻवान जी वठंदो आहे उनखे सभई सुख मिलंदा आहिनि। माण्हू दुनिया में कंहिंजी न कंहिंजी त शरण वठंदो ई। हिकिड़ी ॻाल्हि चवां, थोरो ध्यानु ॾिजो कि वॾा माण्हू थींदा आहिनि, भई के नेताऊं हुजनि, के सेठियूं हुजनि, के बदमाश हुजनि, उहे पाण सां गॾु केरु न केरु माण्हू रखंदा आहिनि। उन्हनि जे अॻियां झुकंदा आहिनि कि न झुकंदा आहिनि। भले हू बदमाश आहे, पर बदमाश 5 जेके पंहिंजा रखिया अथई पहिरियों, उन जे अॻियां झुकंदो आहे कि न झुकंदो आहे, उन खां कमु घुरंदो कि न घुरंदो, उन्हनि खे पंहिंजे कम लाइ मोकिलींदो कि न मोकिलींदो। ऐं भॻवान जी शरण वठे त छा थी वियो। पर बुद्धि मारिजी वेंदी आहे। जेतिरो माण्हू वॾो थींदो त वरी जॾो थी वेंदो आहे। जीअं वॾो थींदो आहे तीअं खरी पवंदो आहे, वरी पंहिंजे खोटनि माण्हुनि जी शरण वठणु पसंदि कंदो आहे, खोटे संग में हलणु पसंदि कंदो आहे, भॻवान जी शरण वठणु पसंदि न कंदो आहे। शरण त वठणी पवंदी तव्हांखे कंहिंजी, भले कुते जी वठो, गॾह जी वठो, घोड़े जी वठो, बदमाश जी वठो, लोफर जी वठो, भॻवान जी वठो, जंहिंजी खपे तंहिंजी वठो, वठणी पवंदी, डेफिनेट ॻाल्हि। बिना शरण जे हली सघंदा, बिना सहारे हली सघंदो आहे केरु? तव्हांखे कंहिंजो न कंहिंजो सहारो वठणो पवंदो। पोइ खपेव त भॻवान जो वठो ऐं खपे त भूतनि जो वठो, ॻाल्हि त साॻी न आहे।
जंहिंजो खपेव तंहिंजो वठो, तव्हांजो विश्वास जंहिंमें हुजे। भॻवानु इहा बि ॻाल्हि साफ़ लिखी, चई जेको मूंखे छॾे ऐं ॿिए कंहिंजी शरण वठे थो, भजन ते अन्य देवता अन्य देवताउनि जी पूॼा करे थो, उन रूप में बि मां ई उनखे वरी चवंदो आहे भई हिन देवता जी ॻाल्हि वधे, उन गुंडे खे बि गुंडे जी शरण मां ई वठी कमु करे ॾींदो आहियां, मां ई कंदो आहियां, हू थोरी करे सघंदो, उनजी ॻाल्हि बि मां ई वधाईंदो आहियां। पर भाई इहो थोरो फेरे वारो कमु आहे, तोखे कन पकड़णो आहे हीअं बि पकड़े सघी थो, इहो ई कन पकड़णो आहे हिन ई हथ पकड़ो आहे त हीअं घुमाए करे हीअं करे ॾुखियो पकड़जे। कन इहो ई, मां हीउ कन न पकड़ियुमि, भई कन ही थो पकड़िया ऐं हिन हथ सां थो पकड़िया, हिन ई हथ सां हीअं घुमाए करे वरी हितां घुमाए करे पकड़ियो, हथ मूंखे हीअं बि पकड़ो आहे, हीअं पुठियां बि पकड़णो पवंदो आहे, जेतिरो पकड़ियो जेतिरो दम हुजे। पर बाबा सिधो हलणु थोरो सुठो आहे, पर हर को हलंदो न आहे। हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जंहिं कंहिंजी मदद न वरिती हुजे, जंहिं कंहिंजो सहारो न वरितो हुजे, जंहिं कंहिंजो भरोसो न कयो हुजे, अहिड़ो कोई दुनिया में माण्हू ॾेखारियो? अड़े कंहिंजो न कंहिंजो त सहारो वठंदो, जंहिंजो खपेसि तंहिंजो वठे। ऐं खोटी ॻाल्हि ॿुधायां, ॾाढी ख़राबु ॻाल्हि, सत्संग ॿुधाइणु सुठी कान्हे। मूंखे चवंदा आहिनि महाराज तोखे अलाए कहिड़ियूं खोटियूं ॻाल्हियूं तोखे केरु थो ॿुधाए, ऐं भई बचपन खां ई रहियो आहियां त पोइ जेको न कोई कुझु न कुझु भई ढेर हूंदो आहे न, त कोई न किचिरो फिटी करे वेंदो आहे, ऐं मुंहिंजे मथां ई फिटी करे वेंदा आहिनि, त आऊं छा कयां? पोइ किचिरो वरी आख़िर त मूंखे सारणो पए न, त केॾी महिल तव्हांखे ॿुधाए छॾींदो आहियां। हिकिड़ो काको हो, हुनखे 12 नुंहरूं हुयूं, छा चए 12 पुट बि हुअसि, पोइ नाला अलाए छा हुअसि पुटनि जा, पोइ हुनखे वरी तंग कंदा हुआ, जॾहिं पुट हूंदा सिंध में 12 पुट, चई काका तुंहिंजो पुटनि जा नाला त ॿुधाए, पोइ चवंदो फलाणो फलाणो, खॾाए तरे में नाला ई नथा अचनि, वरी हाणे साईं पुटनि जा न ईंदा त नोरनि जा ईंदसि छा? पोइ नुंहुं अची मथो टेकेसि, पोइ नुंहुं चएसि सहुरा सुञाणी थो? चई हा सुञाणी थो फलाणी। चई सहुरा तोखे छा थियो आहे? इन जी थोरी, हुनजी कंहिंजी फलाणे जी नाला ॿिया वठि, उहो नालो अचेसि न। पोइ चई जंहिंजी खपई तंहिंजी वञी थी, खोटो कमु छा जे भले सुञाणे नुंहर उन जूं पुट बि उन जा, पर नाला घणा यादि कंदो, हुनजी यादि न पए, ॿुढापे में दिमाग़ु कमु न करे त पोइ छा करे? त आऊं बि हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे खोटी चवां थो, जंहिंजी खपेव तंहिंजी वञी शरण पाओ। अड़े पर छो न कृष्ण भॻवानु आहे, भॻवान जी शरण वठो, प्रभु परमात्मा जी शरण वठो, छो त हिन हुनजी, छो हिन हुनखे रिझाई थो, हिकु मालिक छो न मनाई थो, राजा रंग रिझाई थो, हिन हुनखे छो मनाई थो, ॿियनि जे पुठियां धिका छो था खाओ? श्री कृष्ण भॻवानु इहा ई ॻाल्हि साॻी जेका मां तव्हांखे चवां थो, इहा ई हुन चई, तव्हांखे ॿिए कंहिंसे पासे निहारण जी ज़रूरत कान्हे। हिकिड़े परमात्मा में सभु ताक़त आहे, पूरी ताक़त अथसि, सभिनी खां बल वारो, सभिनी खां विद्या वारो, सभिनी खां। रावण भले केतिरो बि पढ़ियल हो, रावण भले केतिरो बि ज्ञानवान हो, वेद पढ़ियो, शास्त्र पढ़ियो, हड़ई पढ़ियो, भॻवानु राम खां घटि हो या वधो? ॿुधायो? राम भॻवान जे जेके श्वास आहिनि विष्णु भॻवान जा, उन मां वेद निकिरंदा आहिनि, हू वेदनि जी रक्षा कंदो आहे, वेदनि जा मंत्र ॿुधाईंदो आहे, वेदनि जे मंत्रनि जो फल ॾींदो आहे। रावण छा कंदो हो? ख़ाली वेद पढ़ियो ई हो, वेद जा मंत्र पढ़ियो हो, ऐं उनजो भई अर्थ सम्झंदो हो, हलियो त हूंदो, के सुबुह जो हलियो। माण्हू खे रावण रावण सम्झ में ईंदो आहे, राम सम्झ में ईंदो ई कोन, नज़र पए न जॾहिं माण्हूअ जी। जीवन में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, रावण जी भावना कहिड़ी त भॻवानु मूंखे पाण अची मारे, ऐं राम छा चवंदो हो, रावण बि भले मुंहिंजी शरण में हली अचे। केॾो फ़र्क़ु आहे? रावण जहिड़ो पापी भले मुंहिंजी शरण में अचे, मां उनखे बि पार कंदुसि, मूंखे उन लाइ बि एतिराज़ु कोन्हे। ऐं रावण छा चवंदो हो, राम भले मूंखे अची मारे। अड़े तव्हां ईअं छो था कयो? भई माउ ॿार खे खणी करे मारे या प्यार करे? भॻवानु गोद में खणी असांखे मारे या प्यार करे? पर वॾनि वॾनि संतनि जी, महात्माउनि जी, ज्ञानवाननि जी ॿुधी ख़राबु थी वेंदी आहे, पोइ चवंदा आहिनि भॻवानु भले असांखे मारे न, छो कुओ मारे, कुतो मारे, ॿिलो मारे, बीमारी मारे, भॻवानु मारे न। अड़े भॻवानु तोखे छो मारे यार? अहिड़ी तुंहिंजी भावना खोटी कीअं थी वई? तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु कीअं थी वियो? हली वीचार करण जी ॻाल्हि आहे, प्रेम सां चओ श्री राम।
भगवान कीअं करे असांखे गोद में विहारे, भगवान पंहिंजी शरण में रखे। भगवान अर्जुन भले पुठियां वञी भगवान पुठियां निहारे करे ऐं अर्जुन खे प्यार सां चए, यार तूं हिते दुखी छो थियो आहीं, मां वेठो आहियां न तोखे पार कर। तो वाइदो कयो चंड जे रूबरू, तो वाइदो कयो चंड जे रूबरू त अर्जुन तोखे युद्ध हाराया न मां, त अर्जुन तोखे युद्ध हाराया भगवान जैसा अर्जुन, यार तू हिकिड़ी ॻाल्हि यार तोखे मूं सां गॾु मुंहिंजो चयो मन तोखे युद्ध मां खटाईंदुमि, तोखे हाराईंदुमि न। मार जे वास्ते भीष्म पितामह मुंहिंजो ज़बरदस्त भक्त आहे, पर उनखे बि माराईंदुमि, पर तोखे माराईंदुमि कोन, तोखे तारींदुमि, तोखे खटाईंदुमि। तव्हांजो ख़्यालु कहिड़ो आहे? अर्जुन जहिड़ा थियो न, भीमसेन जहिड़ा, भीष्म पितामह जहिड़ा थींदा, दुर्योधन जहिड़ा थींदा, रावण जहिड़ा थींदा, कंस जहिड़ा थींदा, कंहिं जहिड़ा थियणो आहे? वीचार करण जी ॻाल्हि आहे। परमात्मा जी शरण ॾाढी सुठी आहे। अचो हलो पाण बि न परमात्मा जी शरण में वेठूं, हिते ई पासे में 332 पेज नंबर। हम द्वार तुम्हारे आए, हम द्वार तुम्हारे आए, हम द्वार तुम्हारे आए। राम राम गुरु मेरी करो सहाय, वे दोनों करत सहाय, वे दोनों हिन संतारो भैया न पहिरियों हिकु पेज अॻियां आहे। गुरु मेरी करो सहाय, ओ बीच भंवर में आन पड़ी है नौकाज हमारी, बीच भंवर में आन पड़ी है नौकाज हमारी। एक तो जोर से आंधी चलती, दो जीरे नयनधारी, एक तो जोर से आंधी चलती, दो जीरे नयनधारी। है तुझ बिन और न कोई है, तुझ बिन और न कोई। हरे राम जो नैया पार लगाए, जो नैया पार लगाए। हम द्वार हो, हम द्वार तुम्हारे आए, हम द्वार तुम्हारे आए। राम गुरु मेरी करो सहाय, गुरु मेरी करो सहाय। क्या करूं अब कितही जाऊं, क्या करूं अब कितही जाऊं, सूझत राह न काए, क्या करूं अब कितही जाऊं, सूझत राह न काई। सभी सहारे टूट चुके हैं, सभी सहारे टूट चुके, अब तेरी ली शरण आई, सभी सहारे टूट चुके, अब तेरी शरण आई। है चौदिश दुख ने घेरा है, चौदिश दुख ने घेरा।
थियो आहे। चई भई तूं वीचार करे, सार विचार कहाँ तक यार, तू घर परिवार से प्यार करेगा, तोखे प्यार करणो आहे, जेतिरो खपई कर न, घणो करे सघंदे। घर सां, परिवार सां, स्त्रीअ सां, पुत्र सां, धीअ सां, पुट सां घणो प्यार करे सघंदे, जेतिरो खपई करे छॾ, कोई दिक़त वारी ॻाल्हि न आहे, घणो करे सघंदे। 10 सां 15 सां घणनि व्यक्तियुनि सां प्यार करे सघिबो, घणो न करे सघंदे। वरी या जग में धन संपत भी तू लाख करोड़ हजार करेगा, अपार करेगा, तो लख कंदे, करोड़ कंदे, अरब कंदे, खरब कंदे, इन खां संपत्ति घणी वधीक गॾु करे सघंदे, कर। आख़िर किथे त ब्रेक ईंदई। मूंखे त हाणे जो ज़मानो ॿियो आहे ऐं पैसे जी क़ीमत रही कोन्हे। हिकिड़ो माण्हू अरबपति हुजे, लॻंदो आहे त अरबपति आहे, पर अरबपति कोन्हे, ऐं केॾी महिल गुम थी वेंदा, रब ई भॻवानु उनजो मालिक रहिजी वेंदो आहे, पाण त गुम थी वेंदो आहे। करोड़पति आहे, क गुम थी वेंदी आहे, रोडपति ठही वेंदो आहे, लखपति कखपति ठही वेंदो आहे, देरि बि न लॻंदी आहे। पैसनि जी काई क़ीमत आहे कान। माण्हू खोड़ कमाईंदा ओतिरा कर्ज़ आहिनि, लखपति आहे लख जो कर्ज़ु आहे, करोड़पति खे करोड़ कर्ज़ु आहे, अरबपति खे अरब कर्ज़ु आहे। हिसाब किताब थोरो गोल गोल लॻल आहे, पर सम्झ में न ईंदो आहे। त माण्हू घणो कंदो। त हिकिड़ो अॻे ज़माने में, माना अॼु खां सम्झो 50 साल पहिरीं, मां नंढड़ो हुउसि त मैगज़ीन हिकिड़ी पढ़ी, हिकिड़ो अमेरिका में भाई हो, उन चयो मां 16 करोड़ डॉलर गॾु कया। न करे सघियो 16 करोड़ डॉलर गॾु करणु, तंहिं ज़माने में वॾी ॻाल्हि हुई। पर केॾी महिल बैंक में 16 करोड़ बि न, 16 लख डॉलर गॾु कया। पोइ कॾहिं 14 पिया थियनि, 15 पिया थियनि, ॿी प्रॉपर्टी, पर बैंक में पैसा एतिरा न पिया थियसि। अगरि मरंदे मरी वियो न थियसि। घणा पैसा केरु गॾु करे सघंदो आहे, ऐं पैसा त वरी पोइ हिते ई पिया हूंदा, कमु कान्हे घणा सघंदो। मोह महासागर में डूबा जब निर्दोष पुकार करेगा, जॾहिं मोह में ॿुॾंदे त पोइ वरी भॻवान खे यादि कंदे, भॻवान मूंखे बचाए, ओॾी महिल तोखे केरु बचाईंदो? भैया खेवैया रुपैया नहीं, छाजे? अरे भाऊ, तुंहिंजो खेवैयो माना ॿेड़ी हलाइण वारो, इहो रुपयो कोन थींदो। तुंहिंजी ॿेड़ीअ खे पार करण वारो केरु हूंदो ओॾी महिल? रुपयो न हूंदो। नैया कन्हैया ही पार करेगा, ओॾी महिल तोखे भॻवान खे यादि करणो पवंदो। पोइ छा कंदे? हींअर त रुपयो करींदो, पोइ तोखे रुपयो कमु न ईंदई, कन्हैयो कमु ईंदई। छा थो खपई? भैया खेवैया रुपैया नहीं, नैया कन्हैया ही पार करेगा। ओॾी महिल भॻवान खे यादि कंदे, ओॾी महिल तोखे केरु घर वारो, घर वारी, पासे वारो, पासे वारी, पाड़े वारो, पाड़े वारी, नंढो वॾो केरु बि तोखे छॾाइण वारो न मिलंदो। ओॾी महिल भॻवान जो नाम छॾाई, केरु तोखे पार करण वारो कोन्हे। इन करे जीवन में हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾ, तोखे यादि भॻवान खे करिणो आहे। शरण वठणी आहे त भॻवान जी वठणी आहे, ॿिए कंहिंजी शरण में न वञिजांइ। ऐं भॻवान खे कहे टेऊं गुर समर्थ हो तुम, सब कुछ वश है तेरे। कहे टेऊं गुर समर्थ हो तुम, सब कुछ वश है तेरे। जैसा तैसा तेरा हूँ मैं, जैसा तैसा तेरा हूँ मैं, दुख हरो सब मेरे। जैसा तैसा तेरा हूँ मैं, दुख हरो सब मेरे। इस कठिन समय में आकर, इस कठिन समय में आकर, राम तुम लाज रखो हरि राय, तुम लाज रखो हरि राय, तुम लाज रखो हरि राय, तुम लाज रखो हरि राय।
पवंदो आहे भाई दुनिया में भगवान खां सवाइ हिन जीव जो कोई भी रक्षक कान्हे, परमात्मा खां सवाइ हिन जीव जो रक्षक कोई भी कोन्हे। सब दुनिया में हिनखे लूटण खाइण वारा आहिनि, हिकिड़ो परमात्मा असांजी रक्षा करे थो, उहो असांखे बचाईंदो आहे। जेको उनखे यादि कंदो आहे उन जो बेड़ो पार थींदो आहे। 1 2 का 4 4 2 का 1 1 2 का 4 1 2 4 पेज नंबर कढो। धारो मन मूरत कृष्ण काले की, गोवर्धन धारी मुरली वाले की। धारो मन मूरत कृष्ण काले की, गोवर्धन धारी मुरली वाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की, गोवर्धन धारी के मुरली वाले की। जाके कुंडलों की छवि प्यारी, भाई मोर मुकुट की झलक प्यारी। जाके कुंडलों की छवि भारी, मोर मुकुट की झलक न्यारी। जाके कुंडलों की छवि भारी, मोर मुकुट की झलक न्यारी। जाके कुंडलों की छवि भारी, मोर मुकुट की झलक न्यारी। और मालव जयंती धारी, मोहनी मूरत लागे प्यारी न्यारी। और मालव जयंती धारी, मोहनी मूरत लागे प्यारी। और मालव जयंती धारी, मोहनी मूरत लागे प्यारी। और मालव जयंती धारी, मोहनी मूरत लागे प्यारी। जगत उजियाले की, जगत उजियाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। धारो मन मूरत कृष्ण काले की, गोवर्धन धारी के मुरली वाले की। धारो मन मूरत कृष्ण काले की, गोवर्धन धारी मुरली वाले की। जाके नूपुर छम छम बाजे, देख रूप चंद्रमा लाजे। जाके नूपुर छम छम बाजे, देख रूप चंद्रमा लाजे। जाके नूपुर छम छम बाजे, देख रूप चंद्रमा लाजे। जाके नूपुर छम छम बाजे, देख रूप चंद्रमा लाजे। मुरली की सुन आवाजे, तज काम गोपियां भाजे भागे। मुरली की सुन आवाजे, तज काम गोपियां भागे। मुरली की सुन आवाजे, तज काम गोपियां भाजे मुरली की सुन आवाजे, तज काम गोपियां भागे। बिरज रखवाले की, बिरज रखवाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। धारो मन मूरत कृष्ण काले की। धारो मन मूरत कृष्ण काले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। गोवर्धन धारी के मुरली वाले की। कटकाछनी सुंदर सोहे, पीतांबर मन को मोहे। कटकाछनी
नारायण वासुदेव